वेलकम बैक नाज़रीन। सिंध में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾ खां पोइ पैदा थियल सूरत हाल ऐं हुन जे नतीजे में तबाहकारियुनि बाबति गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक खां अॻु में असीं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में जेका सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू पे कई। उन सां गॾोगॾु जेके फ़सुल तबाह थिया आहिनि ऐं नतीजे में जेके हथरादू महांगाई साम्हूं आई आहे ऐं नफ़ेखोर जेके ॿिरनि में हुया उहे हाणे फौरी तौर ते ॿाहिरि निकिता आहिनि ऐं इन जा असर न रुगो मुतासिर इलाइक़नि में पर सिंध जी राजधानी कराचीअ में बि ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं ते इंतिज़ामिया खे लठ खणण जी ज़रूरत आहे। शबीर सिंह पाण इन मामले ते ॻाल्हायो ब्रेक खां अॻु में त हूअं बि तव्हां जेकॾहिं रिकॉर्ड खणी असां ॾिसूं या अॼु खां 5 साल पोइ ते हलिया वञूं त जॾहिं बि डॉलर वधंदो आहे या रुपए जी क़दुरु घटि थींदी आहे ऐं सरकारी सतह ते महांगाई जेकॾहिं 5% थींदी आहे त ही जेके नफ़ेखोर आहिनि उहे इन महांगाई जी शरह खे हथरादू तौर वधाए 15 खां 20% करे छॾींदा आहिनि। हाणे हुकूमत वटि इन शइ खे मुंहुं ॾियण जे लाइ या इन शइ ते ज़ाब्तो आणण जे लाइ हिकिड़ो प्लान त इहो हूंदो आहे त इहे शयूं जेके आहिनि सो यूटिलिटी स्टोर्स तां ख़रीद थियनि। यूटिलिटी स्टोर्स ते पाण जेकर नज़र फेराईंदासीं त अध खां वधीक जेके यूटिलिटी स्टोर्स आहिनि उन्हनि ते आम वापे जूं शयूं तव्हांखे मिलंदियूं ई कोन। पर जेकॾहिं कंहिं यूटिलिटी स्टोर ते खंडु अटो ऐं गिह सुठी मिक़दार में तादाद में दस्तियाब आहे त उते हिकु त आम माण्हू जे पहुचण जो वॾो मसइलो आहे। पर उन खां पहिरियों ई उहो यूटिलिटी स्टोर तां सामान वापारियुनि वटि पहुची वञे थो, आम मार्केट में पहुची वञे थो ऐं तव्हां खोड़ अहिड़ा वाक़िया ॾिठा हूंदा, अहिड़ियूं ख़बरूं रिपोर्ट थी चुकियूं आहिनि माज़ी में बि, त उहो साॻियो ई सामान सरकारी स्टोरनि तां जेको विकिरो थी आम बाज़ार में अचे थो उहो वरी ॿीणे ऐं टीणे अघ ते खपाए थो वञे। इन ते ॻाल्हाईंदासीं पर असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे धरती टी जो रिपोर्टर ज़हूर चांडियो। ज़हूर ॿुधाइजो छा सूरत हाल आहे तव्हांजे इलाइक़े में? सर बिल्कुलु असांजे इलाइक़े 12 जेको आहे 12 तालुको त मुकमल पाणी में बुॾी वियो। जेको सिटी शहर जेको असांजो आहे उहो जेको आहे सो बचियलु आहे। उन मां बि कुझु वार्ड जेके असांजा आहिनि जीअं वार्ड नंबर 10 आहे, वार्ड नंबर 9 आहे, उहो जेको आहे हुनजो कुझु हिसो पाणी में मुकमल बुॾी चुको आहे। माण्हू जेके आहिनि उहे बेघर थी विया आहिनि, घर माण्हुनि जा किरी पिया आहिनि। उन खां अलावा सर 12 शहर में जेके हींअर पोज़ीशन आहे त जेको घार ड्रेन जेको कंडे खां जेको आहे सो असांजे हिनखे सिम नाले खे खंडु लॻो, उहो जेके असांजा 12 वासी हुया उहो पंहिंजी मदद पाण ते हज़ारनि जी तादाद में नौजवान पका पोड़ा निकिरी करे जेको आहे सो पंहिंजी मदद पाण ते गंढे खे ॿधण जी कोशिशि कयूं। 2 ॾींहंनि खां लगातार हुन गंढे खे ॿधण जी कोशिशि कयूं। उन खां पोइ पीपल्स पार्टी जो MP नवाज़ादा बुरहान खान चांडियो बि जेको आहे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ मैदान ते अची वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुके 12 जो सदर रियाज़ुद्दीन अबड़ो, उन खां पोइ सियासी समाजी अॻुवाण हिते 12 में इहो फ़र्क़ु न हुयो त हीउ सियासी समाजी अॻुवाण सभु हिकु थी करे अॼु उन जेको आहे सो जेको मेन जेको गार्डन जेको सिम नाले जो जेको पाणी 12 में दाख़िल पियो थिए ऐं 12 जे मुख़्तलिफ़ वार्डनि खे जंहिं नुक़सानु ॾिनो, 12 सिटी जे जेको उन नुक़सानु ॾिनो, अॼु उनखे जेको आहे सो कुझु बंदि कयो वियो आहे मुकमल जेको आहे सो पाचकनि सां। उन ते सुभाणे बि कमु जेको आहे सो थींदो। पर इहो आहे जो 12 वासियुनि खे अॼु जेको आहे माना सुकून मिलियो आहे। जेको मेन जेको आहे सिम जो जेको पाणी 12 जे शहर में दाख़िल पियो थिए उहो अॼु थोरो जेको वारनि खे सुकून मिलियो आहे। ज़हूर पर इहो ॿुधायो त भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते ॿहिराड़ी जा जेके एरियाज़ आहिनि जिते गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे या जेके माण्हू दरबदर थी विया आहिनि उन्हनि जो छा हाल आहे ऐं उन्हनि जी इमदाद या जेके तिबी सहूलतूं आहिनि उनजी छा पोज़ीशन आहे? सर बिल्कुलु इहा पोज़ीशन आहे। 12 जा जेके मुख़्तलिफ़ ख़ासि करे जेके असांजे 12 तालुके जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल हुयूं उन्हनि में जेके वीचारा मुतासिर थिया, जेके माण्हुनि जा ॻोठ तबाह थी विया, उते सहूलियतूं जेके सिहत जूं ख़ासि करे सिहत खातो 12 में असांखे मुकमल नज़र नथो अचे। जिते वीचारा माण्हू जेके कैंपिन ते अचे तरसियल आहिनि, जीअं कंहिं ॻोठ खां लॾे करे कंहिं रोड जे जेको आहे सो अचे मथां वेठा माण्हू उन्हनि खे जा जेके मासूम बचड़ा आहिनि ख़ासि करे मच्छरनि जो एॾो आज़ार हुयो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो आहे। पाणी जी सहूलियत उते कोन्हे का, सिहत खाते जे तरफ़ां का बि अहिड़ी सहूलियत न कई वई। अॼु बि असांजे जेको आहे यूनियन काउंसिल जेको खंडू जी ॻोठ मुजीब रहमान गोरगेच जा जेको आहे सो रवासी हुया जेके ॿोॾ मुतासिर उन बाबति असांखे आगाह पियो करे ज़हूर चांडियो। हिकिड़ी ख़बर जेका सुठी ॿुधाई आहे ॿुधाई त माना जेको कट आहे उहो ॿधिजी वियो आहे काफ़ी हद ताईं ऐं शहर वारनि सुकून जो सुख जो साह कयूं। उनजो मक़सदु पाणी में का घटिताई आई आहे तंहिंजे करे इहे कट बि हाणे ॿधिजनि पिया ऐं आस्ते आस्ते हाणे मथां वार गाजी खुआड़ वटां कंबर शदाद कोट वटां
इहे कट आहिनि जेके हाणे इनखे ॿधण जी कोशिशि कजे त उहे हाणे ॿधण जोॻा आहिनि, ॿधजी सघजनि था ऐं वधीक पाणी जेको आहे उहो उते रोके सघिजे थो ऐं जंहिंजे करे जेको दबाव आहे मेहड़ ते या मिसाल जोही ते उहो घटिजी सघे थो। सुठी ॻाल्हि आहे, तमामु बहितर ॻाल्हि आहे, इहे शयूं थियणु खपनि। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हींअर जेको थियणो हो उहो थी वियो, पर मेन जेका शइ आहे उहा आहे त माण्हुनि खे रेस्क्यू करणु ऐं उहे माण्हू जेके पंहिंजा घर विञाए चुका आहिनि उन्हनि खे छिति फ़राहम करणु, उहे माण्हू जिन वटि पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत न आहे उन्हनि खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करणु, उहे माण्हू जेके डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो, डायरिया ऐं चमड़ी जे बीमारी जा वर चढ़ी विया आहिनि उन्हनि जी सार संभाल लहणु, उन्हनि खे दवाऊं फ़राहम करणु। उन खां अलावा उहे माण्हू जेके पंहिंजो फ़सुल जंहिंजो तबाह थी चुको आहे, जेके पंहिंजो सामान घर ऐं उन खां अलावा घर में रखियल अनाज जेके आहिनि, ख़ासि तौर ते ॾिहाड़ीदार तबिको जेको आणियुनि ऐं चाणियुनि वारो सिस्टम हूंदो आहे, रोज़ु कमाइनि ऐं उन जे एवज़ जेका खेनि मज़दूरी मिले उन सां हू पंहिंजे घर जो चरखो हलाइनि। त हींअर जेका सिचुएशन आहे कराची खां अलावा समूरी सिंध ॿुॾी पई आहे ऐं ॾिहाड़ीदार तबिको जेको आहे उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। सफ़ेद पोश माण्हू पोइ बि ईअं आहे त हुन जा जेकी फैमिली आहे या हुन जा जेके बच्चा आहिनि हू पोइ बि पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे कुटुंब खे टेंट में, ख़ैमे में रहणु नथो ॾिए, पोइ बि को न को जुगाड़ करे थो वठे कंहिं ॿिए शहर में मुंतक़िल कयईं या वरी पंहिंजे ई कंहिं शहर में हू मसवाड़ ते जाइ वठी उन्हनि खे राहे थो। पर जेको ॾिहाड़ीदार तबिको आहे उहो तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे। अजाब विया, घर बि वियो, उन खां अलावा ॾिहाड़ीदार उनजी जेका रोज़ जी बुनियाद ते जेका मज़दूरी आहे उहा बि हली वञे त अहिड़ी सूरत हाल में उनखे पंहिंजी ज़िंदगी जो गाॾो ॻोल्हणु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। ऐं मिडिल क्लास जो जेको माण्हू हूंदो आहे उनजी त पोइ बि पंहिंजे बासर माण्हू ताईं या जंहिं बि सियासी जमायत सां हुनजी वाबस्तगी आहे उन ते पहुच सवली आहे। पर जेको ॾिहाड़ीदार माण्हू आहे, ईअं खणी चऊं त हेठे तबिके जो जेको माण्हू आहे उनजी पहुच न मुख़्तियारकार ते हूंदी आहे, न असिस्टेंट कमिश्नर ते हूंदी आहे, न वरी पंहिंजे सियासी जमायत जे कंहिं वॾे ताईं हूंदी आहे जो हू पंहिंजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे ॿुधाए सघे ऐं पंहिंजे मुश्किलातुनि में घटिताई आणण जे लाइ हुननि खां को रिलीफ वठी सघे। इन जे करे सिंध सरकार खे, ज़िले इंतिज़ामिया खे, सरहंदी वारनि खे, ख़ासि तौर ते जेके सान्यावंद आहिनि ऐं जेके साहिब हैसियत आहिनि उन्हनि खे पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी, पंहिंजे शहर जे माण्हुनि जी ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी मालिकी करणी पवंदी ऐं ख़्यालु करिणो पवंदो त संदनि इलाइक़े में, संदनि ॻोठ में, संदनि शहर में, संदनि तालके में ऐं संदनि ज़िले में कहिड़ा उहे माण्हू आहिनि जेके ॾिहाड़ीदार आहिनि ऐं जेके रोज़ आणिनि था, रोज़ चाढ़नि था ऐं उन्हनि जी हिन मुसीबत में जेकॾहिं रोज़गार मुतासिर थियो आहे त घटि में घटि 2 या 3 महीननि ताईं जेसीं ताईं उन्हनि जूं हालतूं बहितर नथियूं थियनि, हालतूं जेसीं ताईं नॉर्मल नथियूं थियनि ऐं उहे ॾिहाड़ीदार तबिको जेको हिन ॾुखी घड़ी में हिन वक़्तु बेरोज़गार आहे, मुसीबतुनि में आहे, एतिरियूं हालतूं नॉर्मल थी वञनि जो हू वापसि ॿीहर पंहिंजे ॾिहाड़ी सां लॻे, रोज़गार सां लॻे, तेसीं ताईं उन्हनि खे खाद खुराक ऐं ॿियूं जेके ज़रूरी सहूलियतूं आहिनि उहे घटि में घटि फ़राहम थियणु खपनि। कंबर शहदाद कोट खां रिपोर्टर आहे धरती टीवी जो सदाम सोलंगी शबीर सिंह सां लाइन ते मौजूदु आहे। सदाम, ॿुधायो शहदाद कोट जी छा सूरत हाल आहे हाणे? जी बिल्कुलु, मां तव्हांखे कंबर शहदाद कोट जी सूरत हाल ताज़ा तरीन ॿुधाईंदो हलां त शहदाद कोट जे अंदरि जेको चोतरफ़ पाणी जी सूरत हाल हुई उहा हाणे काबू अचे वई आहे, छाकाणि त MP शहदाद कोट नादर मक्सी गड़ी खेरो रोड खे कट ॾियाराए असांजे शहदाद कोट जे ॿाहिरां जेको बंदि ॿधल हुयो उन तां दबाव पाणी जो घटिरायो, पर पाणी उन जे बावजूदि गड़ी खेरो जेकमबाद ऐं सिम नालनि शाखुनि खां अचे वरी हिकु दफ़ो ॿीहर दबाव विधो, जंहिंखां पोइ नादर मक्सी जेको त हेरतीन ड्रेन 3 खे वॾो हिकु 100 खां 200 जो फुट जा घारा ॾियाराए उन में पाणी छोड़ करायो, जंहिंजे करे शहदाद कोट सिटी जेका शहर आहे, 5 लख आबादी रखंदड़ शहर आहे, उन खां जेको पाणी जो ख़तरो हुयो उहो टरी वियो आहे। छाकाणि त मुख़्तलिफ़ शहर में मुख़्तलिफ़ रोडनि खां जीअं कंबर शहदाद कोट रोड आहे, दोस्तली रोड आहे ऐं कुबो सईद खान रोड आहे, चारों तरफ़ पाणी बीठल हुयो, पर MP जी महिनत सां जेको पाणी शहदाद कोट सिटी मां निकिरी वियो आहे। बहरहाल असांजे शहर जा हिन वक़्तु जेके रस्ता मुकमल ख़तमु आहिनि। असांजो कंबर शहदाद कोट रोड पिणु कटियल आहे, जेको असांजो इंडस हाईवे सां वञी लॻंदो आहे, जेको कराची ईंदो आहे, ऐं उन खां अलावा गड़ी खेरो शहदाद कोट रोड पिणु कटियल आहे, उन सां गॾोगॾु इमाम बख़्श शहदाद कोट रोड पिणु कटियल आहे। हिन वक़्तु असीं शहदाद कोट जा रहवासी ऐं उन खां अलावा जेको कारोबार वहिंवार सामान सब्जियूं फ्रूट फल जेके अची रहिया आहिनि त उहे शहदाद कोट जो जेको मोटरवे बाईपास रोड आहे रतो तेरो
उन रोड सां सफ़र करे रहिया आहिनि ऐं शहदाद कोट जी सूरत हाल एॾी इंतिहाई ख़राब थी वई हुई बरसातुनि जे करे त हितां जा जेके शहदाद कोट जो वहिंवार उहो ठुप बणिजी वियो हुयो ऐं हितां जा जेके शहदाद कोट जा रहवासी हुया उहे 50 सैकड़ो लॾ पिलाण करे विया हुया ऐं ॿाहिरियां जेके रहवासी हुया शहदाद कोट जे पासनि जा असांजे शहदाद कोट तालुके जे शहदाद कोट में 400 ॻोठ आहिनि तक़रीबन जंहिंजी आबादी अचे शहदाद कोट में पहुती छाकाणि त मुख़्तलिफ़ रोड रस्ता सभु ख़तम थी विया हुया ॻोठनि सां तालुकात ख़तम थी विया हुया ऐं माण्हू जेके ग़रीब तबिके जा माण्हू हुआ दिहाड़ीदार माण्हू हुया उहे वीचारा पंहिंजा सिर कढी अचे रोडनि ते वेठा बाईपास ते जिते सरकार जे तरफ़ां ऐं ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां का बि हुननि जी सार संभाल न लथी वई उते का बि सिटी टेंट सिटी क़ाइमु न कई वई हुननि जे लाइ को बि राशन जो बंदोबस्तु न कयो वियो इन वक़्तु बि हू दरपदर इन ख़तरनाक ॾींहं में रोडनि ते वेठल आहिनि बेयारो मददगार हुननि जी वार करण लाइ कोई तयारु न आहे ऐं उन खां अलावा जेके शहदाद कोट जा रहवासी हुया उन्हनि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो ऐं हितां जा जेके कारोबारी माण्हू हुया ऐं उन खां अलावा पघारदार माण्हू हुया उहे मुसलसिल 12 ॾींहं हितां जो ATM सिस्टम बंदि हुयो अहम जो इशू आहे इन जे करे एतिरो वक़्त सां नथा ॾेई सघूं को शक न आहे त तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾ खां पोइ समूरी सिंध बेवसी जी तस्वीर बणियल आहे सवे माण्हुनि खां सननि प्यारा सदाई लाइ मोकिलाए विया लखे कुटुंब माल मता ऐं घर विञाइण बाद निंडकाई वारी ज़िंदगी घारण ते मजबूर आहिनि वटनि खाइण लाइ खाधो पीअण लाइ पाणी ऐं सुम्हण लाइ बिस्तरो कोन्हे हर पासे पाणी ई पाणी सदन को प्यारो मोकिलाए वञे थो त उनखे दफ़नाइण लाइ वटनि ख़ुश्क ज़मीन ऐं लाश खे कंहिं ॿिए हंधि मुंतकिल खणी वञण जे लाइ भाड़ो बि नाहे पंहिंजो सभु कुझु विञाइण बाद अमीर सिंध जा ग़रीब माण्हू साहिब इम्तियाज़ ऐं साहिब इख़्तियार ॾियां वॼाए रहिया आहिनि मुसीबत जी हिन घड़ीअ में असां तव्हां सभिनी खे ॾुखायल इंसानियत जी मदद करण सां गॾोगॾु मुस्तक़बिल जी रिथाबंदी करण जी बि ज़रूरत आहे अहिड़ियुनि मुसीबतुनि ज़रिए दरअसल कुदरत असांखे हर वेकअप कॉल ॾेई रही आहे त सुजाॻ थियो पर बदक़िस्मतीअ सां असां इन वेकअप कॉल ॾांहुं ध्यानु ई न पिया ॾियूं इहे ॿोॾूं असुल में असांखे पैगाम ॾेई रहियूं आहिनि त तव्हां पंहिंजो निज़ाम ठीकु कयो रिथाबंदी कयो ॿी सूरत में जॾहिं दरिया पंहिंजे किनारनि खां ॿाहिरि निकिरनि था त उन्हनि खे कंहिंजी बि परवाह नाहे उहे पंहिंजे रस्तनि में ईंदड़ हर शइ खे लटे छॾनि था हीअ ज़िलज़िला ॿोॾूं मूज़ी मर्ज़ असांखे दरअसल वक़्तुनि ब वक़्तुनि ॿुधाए रहिया आहिनि त अञा बि वक़्तु आहे अखि पचो ॿी सूरत में तव्हां असां 5 फुट 10 इंच जा आम इंसान आहियूं तव्हां लाइ पाणी बि काफ़ी आहे न विसारणु घुरिजे त अलाह साईं जा जेके अज़ाब ईंदा आहिनि उहे इंसान जे सिरनि तां गुज़रण वक़्तु शनाख़्ती कार्ड चेक न आहिनि कंदा पोइ उहे बादशाह हुजनि या गदागर हुजनि सभु कुझु लोढ़े वेंदा आहिनि प्रोग्राम जो वक़्तु अॼु पंहिंजी प्रोग्राम पुॼाणी ते थो पहुचे इनशाला सुभाणे साॻे वक़्तु हाज़िर थींदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा अलाह हाफ़िज़।